मटियारी में पोलियो जे दिहाड़े ते जागृता रैली कढी वई। सेमिनार पिणु कोठायो वियो। डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो जी सरबराही में तालुके अस्पताल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर यार मोहम्मद खोसो, तालुका हेल्थ ऑफिसर डॉक्टर नज़ीर मल्हा, WHO डॉक्टर बिस्मा मेमर, डॉक्टर इम्तियाज काका, डॉक्टर ज़हीर मेमर, डॉक्टर अब्दुल सत्तार मीर, डॉक्टर ज़ाहिद सदर खां सवाइ लेडी हेल्थ वर्कर्स, सिविल सोसाइटी के नुमाइंदनि ऐं अवाम वॾे अंग में शिरकत कई। DC सेक्रेटरिएट में पोलियो ॾींहं जे हवाले सां सेमिनार मुनक़द कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो चयो त ज़िलो मटियारी गुज़िरियल 15 सालनि खां पोलियो फ्री आहे। इन में सिहत खाते जे अमलदारनि ऐं लेडी हेल्थ वर्करनि जी महिनत जो नतीजो आहे। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर यार मोहम्मद खोसो ख़िताब कंदे चयो त सॼी दुनिया जे ॿिनि मुल्कनि में पोलियो जा मर्ज़ बाक़ी रहिया आहिनि, जंहिंमें असांजो मुल्क शामिल आहे। सेमिनार में पोलियो फील्ड में UCMO एरिया इंचार्ज ऐं लेडी हेल्थ वर्करनि में सर्टिफिकेट ऐं कैश इनाम तक़सीम कया विया, जिन में डॉक्टर समीउल्ला काका, डॉक्टर इस्माइल लगारी, डॉक्टर मिठोमल, नेक परवीन, अमानुल्ला अबड़ेजो, मोहम्मद इसहाक ऐं शबाना अरबाब ॿिया शामिल हुया।